वाक़िया कंदासीं। हैदराबाद में वकीलनि पारां पार्किंग फीस जी उगाड़ी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ख़बर हैदराबाद मां मथे पहुचायूं पिया, जिते वकीलनि पारां पार्किंग फीस जी उगाड़ी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद मां सलीम मल्हा टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सलीम मल्हा, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैर क़ानूनी तरीक़े सां पार्किंग फीस वठण जे ख़िलाफ़ वकील बिरादरी पारां SSP चौक जे ॿाहिरि जेको आहे उहो एहतजाज कयो वियो आहे। मुज़ाहिरे में शामिल जेके वकील बिरादरी आहे उन्हनि पारां बल्दिया ऐं ज़िले इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। इन्हनि जो चवणु आहे त अदालती हुकुमनि बावजूदि शहर में पार्किंग माफ़िया सरगर्म आहे ऐं जेके शहरी आहिनि उन्हनि खां ज़बरदस्ती पार्किंग जे नाले ते भत्तो वसूल कयो पियो वञे। हिननि जो चवणु आहे त शहर जे अंदरि ऐं ॿाहिरि जेके रोड ऐं रस्ता आहिनि उते जेको हर जॻह ते पार्किंग जी फीस जेका आहे उहो गैर क़ानूनी तरीक़े सां वरिती पई वञे। हिननि चिताइनो आहे त जेकॾहिं इहा गैर क़ानूनी पार्किंग जेका आहे उहा वठण जो सिलसिलो न बंदि कयो वियो त पार्किंग इन जे ख़िलाफ़ जेको आहे बाईपास ते धरणो हयो वेंदो। ऐं हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बि 40 खां वधीक मुख़्तलिफ़ जेके पॉइंट्स आहिनि उते पार्किंग जी जेका गैर क़ानूनी फीस आहे वठण जो सिलसिलो जारी आहे। जी सलीम मल्हा, जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।